गाज़ी सखर एजुकेशन खाते पारां ॻोठ आलम खान सरहोई जे गर्ल्स प्राइमरी मिडिल स्कूल खे गैर फ़ाल ॼाणाए बंदि करे छॾियो आहे, जंहिं सबबि स्कूलनि में पढ़ंदड़ 150 खां मथे नियाणियुनि जी तालीम दाव ते लॻी वई आहे। रवासा ॾिसो रोड़ी खां सैफुल्ला बलोच जी हीअ रिपोर्ट। सखर एजुकेशन खाते ॻोठ आलम खान सरोई जे गर्ल्स प्राइमरी ऐं मिडिल स्कूल खे डीएक्टिव करार ॾेई बंदि करे छॾियो, जंहिंसां 150 खां मथे नियाणियुनि जी तइलीम ख़तरे में पइजी वई। ॻोठाणनि नियाणियुनि ऐं उन्हनि जे वालिदैन तइलीम खाते ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त ये असांजो स्कूल तक़रीबन मुसलसिल जो प्राइमरी स्कूल है साल खां बंद है, जो कोड डीएक्टिव किया वियो है। उन खां पोइ हींअर हाणे लास्ट वीक का मतलब तक़रीबन 10-15 ॾींहं थिया आहिनि। 2 टीचर्स मिडिल में पढ़ाईंदियूं हुयूं, उनजी भी ट्रांसफर कई वई है। या एजुकेशन डिपार्टमेंट सखर वारनि जे तरफां कई वई है। असांजी एजुकेशन डिपार्टमेंट खां ऐं सैयद अवैस कादिर शाह खां ख़ुसूसन साईं जन खां इहा रिक्वेस्ट है तो मेहरबानी करे असांजे स्कूल जा कोड खुलाया वञनि, असांजा स्कूल जा कोड बहाल कया वञनि ऐं असांखे कम से कम 4 टीचर्स जेके ॾिनियूं वञनि। महीनो थी वियो आहे असां वेठा आहियूं घर, असांजी पढ़ाई वञी जे थी ऐं महिरबानी करे त असांजे टीचरनि खे मुहैया करे वञो ऐं असांजी पढ़ाई दोबारा जारी थी वञे। जीअं त मुंहिंजो नालो गुलाम रज़ा आहे, मां पाण सरोई आहियां, ॻोठ आलम खान सरोई जो। असांजो हे मसइलो आहे, सभिनी भाइरनि बयानु कयो आहे। अॻु में असांजा प्रॉब्लम हले थो पियो। असल में ॿियो बि मसइलो आहे। उस्ताद असां वटि 3 कया अथऊं, तव्हां वटि 3 आहिनि उस्ताद। उहो हिकिड़ो उस्ताद पंहिंजे ॻोठ कमु थो करे। असां जंहिं महिल चऊं था असांखे तव्हां चवनि था तव्हांजा ऑलरेडी उस्ताद 3 आहिनि, 2 मौजूदु असां वटि उस्ताद 2 आहिनि। 3 ओड़े पंहिंजे कंहिं बि ॾे वठि करे ऑफिसरनि सां सेटिंग करे पंहिंजो आहे बायोमेट्रिक हुनजी हिते आहे ऐं कमु ओॾां थो करे। सारे स्कूल जे टीचर उन्हनि खे महीना थी गया असां घर बैठे हूं थे। असां बड़ा मेहरबानी करे असां तइलीम ॾियण दी करो, असां तइलीम ॾियायो। असांजे स्कूल में हिन आलम खान सिरोई ॻोठ स्कूल में असांजो गर्ल्स प्राइमरी स्कूल हुयो ऐं असांजो जेको मिडिल स्कूल हुयो उन जूं टीचर्स जेके आहिनि मतिलबु पैसनि जी ॾे वठि ॾेई करे जेके क्लार्क्स आहिनि एजुकेशन डिपार्टमेंट जा उन्हनि खे पैसा ॾेई करे तव्हां चेंज थी वियूं आहिनि। ऐं असांजे स्कूल जो जेको मतिलबु सेमिस कोड हुयो उहो शुरूआति खां बंदि हुयो। 3 साल असांजा स्कूल हलिया, जंहिंमें 2 साल असांजो प्राइमरी स्कूल हलियो। उन खां बाद में साल खनि थियो आहे त मतिलबु जेका ॿियूं टीचर्स हुयूं मिडिल जूं उहे बि तव्हां बदिली थी वियूं आहिनि। ऐं इहो सॼो जेको बि किरदारु आहे असांजे एजुकेशन डिपार्टमेंट जा जेके क्लार्क्स वग़ैरह आहिनि, जेके मथियां वेठल आहिनि, त मतिलबु ऑफिसर्स वग़ैरह, उहे इन में सभिनीनि जी इन्वॉल्वमेंट आहे। ॿिए पासे तालका एजुकेशन ऑफिसर मीर इमदाद अली टालपुर मेहरान टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे पंहिंजा वीचार कुझु हिन रीत वंडिया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मीर इमदाद अली टालपुर, तालका एजुकेशन ऑफिसर, एलिमेंट्री सेकेंडरी हायर सेकेंडरी फीमेल रोड सर। हाँ सर, आलम खान सरोई 2022 खां एस्टेब्लिश थियो, लेकिन ही असांजो स्कूल हले पियो गर्ल्स प्राइमरी स्कूल आलम खान सरोई में। लेकिन हिन स्कूल जो सेमिस कोड अलाट न थियो आहे। असांजी करस्पॉन्डेंस जेका आहे सा DO वटां, डायरेक्टर साहब वटां ऐं RSU वटां बि असांजी जेका आहे सा प्रोसेस में रखी वई मथे ताईं त जीअं ही स्कूल असांजो एक्टिव थिए। लेकिन ही स्कूल डीएक्टिव लेवल सां पोइ हिते जेके असांजूं टीचर्स कमु कनि पियूं 2022 खां वठी, त उन्हनि जी जेका बायोमेट्रिक शो पई थिए उहा साउथ कराची में पई थिए। संदन मूजिब करप्ट अमलदारनि स्कूल जी इनरोलमेंट 0 ॾेखारे 4 मास्तराणियूं बदिली करे छॾियूं आहिनि, जॾहिं त स्कूल केतिरनि सालनि खां हलंदड़ आहे। तइलीम खाते में मुबैना करप्शन सबबि मासूम ॿार मुतासिर थी रहिया आहिनि। उन्हनि सिंध असेंबली जे स्पीकर सैयद अवैस शाह कादिर खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी बंदि स्कूल खोलाए वञे ऐं मास्तराणियूं वापसि मोकिलियूं वञनि त जीअं नियाणियुनि जी तइलीम जारी रखी सघे। कैमरामैन सबगतुल्ला सां गॾु सैफुल्ला बलोच, मेहरान टीवी न्यूज़, रोहड़ी।